सेवण मावा खे ख़बर ॾींदा आहियूं तालका रिपोर्टर मोहम्मद सफ़र सेवानी जे रिपोर्ट मुताबिक़ सेवण तालके में जॾहिं साल 2022 जी बोड जेका मंछर जे आरडी 14-15 ॻोठ बाग यूसुफ जे साम्हूं कटणी मंछर जे पाणीअ खे दरिया सिंध में ख़ारिज कयो पियो वियो। उन बोड देह बाग यूसुफ जे मुख़्तलिफ़ ॻोठनि खे तबाह ऐं बर्बाद करे छॾियो, पर उन सां गॾोगॾु ॻोठ अब्दुरहीम बुर्दी जी प्राइमरी स्कूल जी बिल्डिंग खे बि तबाह करे छॾियो। स्कूल जी चौदीवारी किरी पई, कमरनि जो फर्श में खॾा थी विया। स्कूल जी बिल्डिंग शायदि विहण जे लाइक़ न रही, जॾहिं त स्कूल जा वॉशरूम ऐं स्कूल जे भितुनि खे बि सख़्त नुक़सान थी वियो। वॾी ॻाल्हि इहा आहे त हिन स्कूल में शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं गॾु तालीम हासिल कनि था। शागिर्दनि ऐं शागिर्दानि खे वॉशरूम जी सहूलियत न हुअण करे सख़्त परेशान थियनि था। हिन स्कूल जी बिल्डिंग कमज़ोर थी वई आहे। उन जे लाइ ॻोठ अब्दुरहीम बुर्दी जे रहवासियुनि सेक्रेटरी तालीम खाते सिंध, ज़िले जामशोर जे डीओ तालीम ऐं सेवण जे एसडीओ तालीम खां घुर कई त खुदारा कुझु रहम करियो। ॻोठ अब्दुरहीम बुर्दी जे प्राइमरी स्कूल, जंहिं स्कूल में शागिर्द ऐं शागिर्दाणियूं गॾु तालीम पिराए रहियूं आहिनि, उन स्कूल जी विज़िट करे उन स्कूल जी मरम्मत कराए ॾिनी वञे त जीअं हिन ॻोठ जा शागिर्द ऐं शागिर्दाणियूं सही नमूने तालीम पिराए सघनि।